الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जा अणगणिया एहसान ऐं थोरा जे रब करीम असां खे मदीने वारे साईं जे उम्मत में शामिल फरमायो आहे इहा अल्लाह जी असां ते सब खां वॾी नेमत आहे नेमतूं रब जूं त बेशुमार आहिनि ॻणियूं त ॻणण खां घणियूं ॻायूं त ॻाइण खां घणियूं लिखूं त लिखण खां घणियूं एतिरियूं नेमतूं रब असां ते कयूं आहिनि गर्मी अचे सोड़ो कयो आहे तव्हांखे जी सुभान अल्लाह बि कोन थी निकिरे अरे कसम खणी आया आहियो त सुभान अल्लाह न चवंदव जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे उस्ताद तूं सम्झाई न अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे ख़ुदा कंदो सदाई सुखिया हूंदो अल्लाह जो इहो इनाम सभिनी इनामनि खां वॾो आहे इहा नेमत सभिनी नेमतुनि खां वॾी आहे जो असांखे रब मदीने वारे मीर जी उम्मत में शामिल फरमायो कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह पर तूं असां खुश नसीब आहियूं जो असांखे कलमो मिलियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल इहो कलमो अहिड़ो कलमो आहे जेको निभागन खे सभागो करे छॾींदो आहे निदोरन खे सदोरो बनाए छॾींदो आहे बदबख्तन खे बख्त वारो बनाए छॾींदो आहे इहो कलमो जहन्नमिन खे जन्नती बनाए छॾींदो आहे मदीने वारे साईं फरमायो त मरण जे वक़्त में हिकिड़ो भेरो जंहिं इहो कलमो पढ़ियो न ला इलाहा
इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो मरण जे वक्त में यो कलमो पढ़ी बिना हिसाब जे जन्नत अल्लाह कंदो बलू मारे वारा रब कंदो छल असां ते बि मौत ईंदो त ज़बान ते इहो मिठो कलमो जारी हूंदो मदीने वारे साईं जो कलमो जंहिं पढ़ियो अल्लाह उनखे जन्नत जो हक़दार बणाए छॾियो हदीस पाक में आ त जॾहिं हजरत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत का धरती ते मोकिलियो 300 साल रुनो रोतो रहियो माफ़ी न पई मिलेस पोइ हिकिड़े ॾींहुं चई मौला मोहम्मद मुस्तफा जे सदके मौला मदीने वाले मीर जो मोहम्मद करीम जो वास्तो थी मुखे माफ कर रब फरमायो से ए आदम इहो नालो किथों वत कई मौला अज याद आयो तमे जडे तो मुखे पैदा कयो हो न जन्नत में वो मुनी अख पटी साह जो मुझे बदन में पियो अख खोल में त पेरी नजर अर्श दी पेशानी ते पई उते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो कलमो अर्श जे मथा लिखियल ॾिठो हुयो अज मूं सोचियो त इहो माण्हू को आम न आहे जंहिंजो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखियो उन जे करे अर्ज़ कयो मौला इन पाक नाले जे सदके इन पाक कलमे जे सदके मुखे माफ़ी दे रब फरमायो आदम जे पहिरें ॾींहुं इहो वसीलो वठी आ त 300 साल रोइणो न पवई आ पहिरें ॾींहुं माफ़ी पई छॾिया सुभान अल्लाह मदीने वाले मीर जो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श अज़ीम ते लिखायो मुस्तफा जो नालो बि फैज़ वारो इस्म बि फैज़ वारो जिस्म बि फैज़ वारो तो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लम अलैहि या हबीब किताब जो नालो सुबुल हुदा वर रशाद जो किताब इंताउल अस्मा जो किताब सीरत हलबिया इन्होंने टिन्ही किताबन में रिवायत आई आ हजरत मैसरा रज़ी अल्लाह तआला नो चवे हिकड़े ॾींहुं मदीने वारो मीर वेठो हुयो असाबी चौधारी बैठा हुया ये पियो लगे जे सितारन के विच में चोटी जो चंड चिमकंदड़ हुजे महफिल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन मायरा महफिल हसीन तुंहिंजी हित मीर पीर के नाने बिना ठिकाना महफिल हसीन तुंहिंजी जेड़ो नबी सोनो तेरी दिल पर नबी जी महफिल सोनी हजरत मैसरा जो चवे त असां भी चौधारी फिरिया वेठा हुया हुजूर पंहिंजे रमज़ में हुया मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझे ज़हन में हिकिड़ो ख्याल आयो आ सोना इजाज़त ॾियो पुछां साईं फरमायो पुछ छाछो पुछण चाहीं कुल या रसूल अल्लाह मथा कुंत नबिया या रसूल अल्लाह मुखे बुधायो त अल्लाह तवा के कॾहिं नबूवत ॾिनी तवा कॾहिं खां वठी नबी आयो तवा जी नबूवत जो आगाज़ कॾहिं थियो तवा जी नबूवत जी शुरूआत कॾहिं थी साईं फरमायो
लमा खलकल्लाहुल अर्द वस्तवा इला समाए। ए मैसरा, जिन्हें अल्लाह ज़मीनों खलकियों, जिन्हें आसमान पैदा किया, फसव्वाहुन्न सबा समावात, अल्लाह ताला 7 आसमान पैदा किया। व खलकल अर्श, अल्लाह ताला अर्श के पैदा कयो। वस्तवा इला समाए व खलकल अर्श कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा भी आओ न ठारी हुआ मेरा वारा दिल खोले तो सुभान अल्लाह। साईं फरमाइंदा जदे अल्लाह 7 ज़मीनों पैदा कयूं, 7 आसमान पैदा कया, जने पंहिंजो अर्श पैदा कयई, उन्हें अर्श जे मथां लिखरायई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वखलक अल्लाह ताला जन्नत अल्लती अस्कनहा आदम, वो अल्लाह ताला जन्नत के ठायो, जन्नत के पैदा कयो, उन्हें जन्नत में आदम के ऐं बीबी हवा के रहायई। फकतब इसमी अलल औराती, अल्लाह ताला जन्नत जे वणन जे पन्न पन्न ते मोहम्मद जो नालो लिखायो। अल्लाह ताला वल अबवाब वल इबाब, जन्नत जे दरवाज़न ते मुंहिंजो नालो लिखायई, जन्नत जे कुबन ते मुंहिंजो नालो लिखायई। वल खियाम, ऐं जन्नत जे खेमन ते रब मुंहिंजो नालो लिखायो। अर्श ते मुंहिंजो नालो, फर्श ते मुंहिंजो नालो, जन्नत जे वणन जे पन्न पन्न ते मुंहिंजो नालो, दरन ते मुंहिंजो नालो, जन्नत जे हूरन जे पेशानिन ते रब मुंहिंजो नालो लिखायो। जन्नत जे हूरन जे अखियुन जे माणिकयुन में रब पंहिंजे नाले सां गॾु मूं मोहम्मद जो नालो लिखायो। ए मैसरा व आदम बैन रूह वल जसद, आदम जो अञा रूह ऐं जिस्म मस ठया हुया, मां उन वक़्त बि अल्लाह जो नबी हुयुसि। मोहम्मद जिसका चर्चा है जमीनों आसमानों में, मोहम्मद वो मोहम्मद जिसका जलवा है जानों में। बांगे जे बाग में मोहम्मद मीर जो नालो, खतीब जे खुतबे में मुझे नबी जो नालो, जन्नत में मुस्तफा जो नालो, हर जाए ते जिते जिते खुदा जो नालो, उते मदीने वारे मीर जो रब नालो लिखाए चलो। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब। कुरान जे पारन में, आसमान जे तारन में, गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र, महबूब मोहम्मद आ मुझे दिलड़ीअ जो दिलबर, महबूब मोहम्मद रात जो प्री पे कर, महबूब मोहम्मद आ जिनके हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे, खुद पाण चयो परवर
महबूब मोहम्मद मुझे पाण चयो करवे महबूब मोहम्मद सुभान अल्लाह। उन सुने नबी के रब एडो तमान मर्तबो दिनो ऊंचो आला दर्जो दिनो जो सवा लख नबी धरती ते आया हर नबी मिठे मोहम्मद जी वाखाण कंदो वियो। दुनिया में हर नबी पंहिंजी उम्मत के ॿुधायो त आख़िर ज़माने में मोहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आहे। हजरत आदम पियो चवे ओ पुत्र शीस आख़िर ज़माने भी मोहम्मद अचण वारो आहे उन जो ज़िक्र ज़रूर कजां। हजरत शीस पंहिंजे पुटनि खे पियो चए बच्चा मोहम्मद मीर अचण वारो आहे उन जो अदब कजो एतिराम। हजरत इब्राहिम दुआ पियो घुरे मौला हाणे त मोहम्मद खे आणे। हजरत मूसा पियो चवे मौला मूंखे नबी न बणाई आहे मोहम्मद जो उम्मती बणाई आहे। हजरत ईसा पियो चवे जे मुझे दौर में मोहम्मद मुस्तफ़ा अची वियो त मां उन जूं जुतियूं ठाहे रखंदुसि उन जूं जुतियूं खणी पंहिंजे सीने सां लॻाईंदुसि। हर नबी वाखाण पे कई हर नबी इंतजार पे कयो पर बल्लू मेर वारा उहो नबी त चोचे मुंहिंजे भाग में मिलायो। मूसा पियो चवे त आओ जे मां नबी न हुजां मोहम्मद जो उम्मती हुजां तो त दुआ बि कोन घुरी तो त अर्ज़ इल्तिजा बि कोन कई मुफ्त में रब तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणायो आहे। ॿुधाए मदीने वारे जो तोते थोरो आहे या न आहे ऐसा ओ नबी 12 रबीउल अव्वल ते आयो ही दिलबर नबी जे मीलाद जो महीनो आ तशरीफ आवरी जो महीनो आ इश्क वारन जे लाइ ही महीनो सब खां वॾी ख़ुशीअ जो महीनो। पुट दुनिया में हजार खुशियों मिलंदी थी पुट जमंदो खुशी कंदे इम्तिहान में पास थी खुशी कंदे तोखे घर मिले तोखे नौकरी मिले शादी थिए खुशी कंदे खीर मिलन पुट मिलन खुशियूं कंदे पर खुदा जो कसम जेतिरियूं बि खुशियूं मिलन थियूं सब मदीने वारे मीर जे सदके। असल खुशी तो मदीने वारे साईं जे अचण जी आहे न। ॿियूं जेके बि ख़ुशियूं मिलियूं आहिनि मिलन थियूं अञा बि मिलंदई। हींअर घणी महांगाई आहे न सुभाणे अल्लाह नथी निकिरे सुभाणे अल्लाह जो महांगी थी वई आहे। हींअर घणी महांगाई आहे पर सुभाणे वरी सुख रसणायूं ख़ुशहालियूं बि ईंदियूं। तो साईं फरमाईंदा इन्नमा अना क़ासिमुन बिल्लाह योती अल्लाह ॾींदो आहे मां मोहम्मद वंडींदो आहियां। वंडण वारो त सोणो नबी वेठो आहे न वंडे थो न पियो जे अॼु तंगी आहे त सुभाणे वंडणो मिलंदो कुशादगी बि थींदी। दुनिया में अञा बि तोखे ख़ुशियूं मिलंदियूं पर जे ख़ुशियूं मिलनि थियूं सभु मदीने वारे साईं जे सदके। हुजूर जे अचण जी खुशी त सभिनी खुशियुनि खां वॾी खुशी आहे। हाँ मुसलमान ईद मल्हाईंदा आहिनि ईद उल फितर मुसलमान ईद मल्हाईंदा आहिनि ईद उल अज़हा 15 शाबान जी शब बरात लैलतुल क़द्र 27 रमज़ान ये ॾींहं ब ईदुनि जा ब रातियूं ईदुनि जा मल्हाईंदा आहियो पर इहे ईदूं मिलियूं बि मदीने वारे साईं जे सदके। कुरान मिलियो महबूब जे सदके ईद उल फितर मिली ईद उल अज़हा मिली मुस्तफ़ा करीम जे सदके कुरान मिलियो पर रब रहमान मिलियो बि मदीने वारे मीर जे सदके। उन नबी जे अचण जी खुशी आहे या न आहे या न आहे जंहिंखे खुशी आहे वो चवे आयो रब जो हबीब कार थी वया
मिलियो खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियों दीवारों दर जादे कादे कर नजर आयो तन्ने जो तबीब महकार थी वया खुलिया वलू मरवर जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब खुलिया असांजा नसीब बेड़ा आयो रब जो हबीब पुकार थी वया अम्मा हलीमा जो भागो अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे लाग पोती मगू बड़े माग लाते सीने सस भाग खये लालनो लबीब चमकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया महरन जा नसीब खुलिया सुन्नियुन जा नसीब बेड़ा खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब पुकार थी वया थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर अम्मा हलीम अम्मा आमिना साण थी फरमाए त जॾहिं मुंहिंजो मोहम्मद मीर मुंहिंजे पेट में आयो जीअं हमल वारियुन औरतुनि खे करार थींदी आहे उल्टियूं ईंदियूं आहिनि तकलीफ़ महसूस कंदियूं आहिनि पर मूंखे का तकलीफ़ न थी अरब जी मके जी पथरेली ज़मीन हेठि मथायूं पहाड़ियूं मां जो हलां त ज़मीन सिधी हमवार पड़जी वञे जीअं मोहम्मद जी अमर जे पेरनि खे का तकलीफ़ न पत्थर ते पैर रखां त पत्थर मखण वांगुरु नरम थी वञे जीअं मोहम्मद जी अमर जे पेर खे तकलीफ़ सुभान अल्लाह अम्मा साईं थी फरमाए जॾहिं मुंहिंजो महबूब आयो त उन ॼम वारी राति जीअं औरतुनि खे सूर थींदा आहिनि मूंखे सूर न थियो तकलीफ़ न थी पर मुंहिंजे वजूद मां नूर निकितो नूर जा चिमकार थी विया मके जो शहर चिमकी वियो दर दीवारूं चिमकी वियूं अम्मा फरमाए थी मुल्क शाम जूं माड़ियूं बदे अखियुनि सां पई मके मां ॾिसां ओ थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशूं कयूं हर हूर चयो हर कंहिं ग़रीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जेके रब ज़बान ॾिनी आहे उहो बि गॾिजी चवे खुलिया उम्मत जा बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब पुकार थी वया आयो रब जो पुकार थी खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वो कई करबला ईद मिली सात सईद रब हमीद मजीद बिनी नेमत जी नवीद थिया बहर गरीब बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार रब जो हबीब पुकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया पूरी दुनिया में जेतिरा बि मंदर हुया उन्हनि में बुत रखियल हुया जिन खे हिंदू पूजींदा काफ़र पूजींदा उहे बुत उते ज़मीनुनि ते हेठि किरी पिया पूजारी परेशान थी पुछण लॻा हे असांजा महबूदो असीं त तव्हांखे सजदो कंदा आहियूं अॼु तव्हां कीअं सजदे में किरी पिया आहियो अॼु तव्हां छो सिर निराड़ ज़मीनुनि ते रखिया आहिनि उहे बुत ॻाल्हाए चवण लॻा हे पूजारी
आओ अज मक्के में मोहम्मद मीर आयो आज को कुत्ते फोरी दो अल्लाह जे तौहीद जा सबक सिखारी दो। यमन के मुल्क में आमिर नाले को पुजारी आ मुझा दोस्तों पंज पुत खाने में बैठो आ पुतन के पूजे बैठो उन्हन के पाऊं बजियो पोचो विची में पायूं पंज पुतन क्यों बेनतियों क्यों करे पुतन जे गया न्याज निवड़त क्यों करे जेरी मल मीलाद जी घड़ी आई 12 रबीउल अव्वल जो सुबह बारी रबीउल अव्वल सूमर जो सोनो वार हुयो आमिर डिठो तो पुत सब सजदे में ऊंधे मोकरी पिया उन्हें मंदिर में देखो बड़ो बड़ो पुत हुयो उन्हें के आमिर चवण लगो ए मुझा महबूद ए मुझा खुदा ए मुझा इलाह असी त तमा के पूजींदा आयो अज तमा छो सजदे में की आयो उन पुत गालायो ए आमिर अज मक्के में दिल पर मोहम्मद आयो असा रब जे ज़ात जा शुक्राने जा नफल था अदा कयूं जो दिल पर लजपाल मोहम्मद करीम अल्लाह आमिर पुछो तुन जो नालो छाहे पुत गालायो उन जो नालो मोहम्मद आ ज़ात जो हाशमी कुरैशी आ शहर मक्को आ विलादत मक्के में आ हिजरत मदीने दे कंदो उन्हें पुत बखान कई आमिर घर मोटी आयो उन्हें आमिर जी थी हुई जेका पेरन का मंदी हुई बाहुल का रूंदी हुई वो न्याणी हुई जेका अपाहज हुई हलण घुमण का आजिज हुई डिगरी जा डिगरी खट ते पई हूंदी हुई जेरी मल आमिर जे घर में अची या पुतन वारी गाल कई आ वो न्याणी भी पुथण लगी वो न्याणी बड़े पुछे थी त बाबा पुतन छापे चयो जे पुट पुत पिया चवण त मक्के में मोहम्मद आयो अल्लाह जो हबीबा आखिरी रसूल रब जो प्यारो आ लाडलो आ दादलो आ ये पुतन गालियों पे कयूं बी त गाल बुधाए हलियो वियो आ उहा न्याणी रात थी आ पंहिंजे घर में उहा डिगरी वांगुर जेका खटोले ते पई हुई उहा चवे थी हे मुंहिंजा मौला हे मुंहिंजा रब करीम जे मोहम्मद तुंहिंजो सचो नबी आ जेकॾहिं मोहम्मद वाकई में तुंहिंजो सचो रसूल आहे त उन मोहम्मद जी मेड़ थई उन मोहम्मद जे सदके मूं न्याणी निमाणी जी दवा उन मालिक उन्हें मोहम्मद करीम के सदके मुझा मौला मां पेरन का मंडिया बाहुन का रूंडिया हलड़ का आजिज जिस्म के कोड़ जी बीमारी लगला ए मुझा मौला अजुआ न्याणी निमाणी तो फिर रास्तो थी विथा मोहम्मद करीम जो मुझा मौला तुझे दरे बदाया वठी मेरे मोहम्मद आई आया ओ मुझा मालिक तुझे दरे बदाया वठी मेरे मोहम्मद आई आया न्याणी रोए भी पई रब की अर्ज़ भी करे पई रोंदे रोंदे आजी कंदे कंदे अख लगी वई निंद्र अची वई जिन मन निंद्र मां उथिया त न्याणी जो बाहूं भी सलामत पैर भी सलामत हथ भी सलामत जिस्म भी चङो भलो अॼु न्याणी अंगण ते ड्रोड़ू पाए हलण लगी पूछे सो तो न्याणी तो किथों दवा वरती केड़ो तबीब मिली केड़े हकीम जो नुस्खो मिली
न्याणी रोई चती बाबा उन्हें मोहम्मद ने दीवा खान को रात गुथाई हुई उन्हें मोहम्मद मुस्तफा जो वसीलो वठी दुआ घुरे में रब मुखे सेहत तंदुरुस्ती ॾेई छॾी सुभान अल्लाह ओ मिठाई ताजा मुस्तफा दे न कलमो पढ़ियो आ न दीदार कयो आ न ज़ियारत कई आ पर पुट किथे मक्को किथे यमन उते उन्हें सा मदीने वाले जे सदके मेहरबानी थी वई तू असा आयूं मुस्तफा जा जेड़ा यूं तेड़ा यूं कतला यूं गुनाहगार यूं बरायूं मुस्तफा कलमो मुस्तफा जो पढ़ियो ओ मिठा जे तू मुस्तफा जो वसीलो वठी दर्द दी दौड़ दे तुझी दुआ रब रद्द न कर ओ रहम भरिया सही रोज़े धनी की अहेडी जुदाई आया के बड़ी खुशहाल कयो मंझ ख़ाब खणी यो मानी भजिया जो पार मिठा अच्छा लमजा आधार मिठा गया जिद जी ओ छिंगार मिठा जाल मजा चौ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जे पर पुठ आमिर जी न्याणी सा हेॾो करम थी वियो असां सां करम थींदो या न थींदो वडेरे जे पुठियां ड्रोड़ी सरदारन जे पुठियां ड्रोड़ी ऑफिसरन जे पोयां ड्रोड़ी केडी मल घर जी कुंडड़ी में वेही मुंह मदीने दे करे चओ सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह सिक मजा सीने जे दर्द सोग मजा ताण खुदा जो कसम उन्हें ही घड़ी तुझी तां भरना दुनिया जा यार कूड़ा थई दुनिया जा यार बेवफा थई दुनिया जा यार मतलब जा पुजारी थई जे वफादार है तो मदीने वारो ताजदार जिते अबो कम नहीं दो जिते अम्मा कम नहीं दी जिते मिट मारू वाला कम नहीं दा उते मदीने वारो साईं कम उन्हें महबूब सा दिल लाए जे या न उन्हें नबी दी फरमा बरदारी कजे या न पिरिय सा प्यार हुआ पक्को इकरार हुआ पिरिय सा प्यार हुआ पक्को इकरार हुआ हबीब बेमिसाल पाक मालो नंगी नंगदार हुआ अखिन जो ठार हुआ हबीब बेमिसाल पाक मालवा हबीब बेमिसाल पाक मालवा जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जही ते फिदाई 14 तबकन अंदर मुस्तफाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदर तुझा शमसु दुआ नंगी नंगदारवा चौ नंगी नंगदारवा यतीमन यारवा हबीब बेमिसाल पाक मानवा पिरिय सा प्यारा पक्को इकरार हबीब बेमिसाल पाक मानवा अखिन जो ठारा एड़े नबी सा दिल लाए दी
उन्हें नबी से मोहब्बत रख भी खुदा जो कसम जी मदीने वाले मीर से मोहब्बत आन उन जी दुनिया आबाद कब्र बि भली आखिरत बि मोचल सुभान अल्लाह हिते गुगावा हुते गुगावा इन्हीं जहानन में उन मानू जा बेड़ा पार है ने जे मदीने वाले मीर से दिल लाती إن الله خلق الجنة لمن أطاعه وإن كان عبدا حبشيا کارو حبشي غلام کانو چونو جي پر جي مصطفی جو فرما بردار ته جنت جو खातेदार जन्नत रब ठाही उन्हनि जे लाइ जेके मुस्तफा जे दर जी गुलाम خلق النار لمن اساه جهنم رب उन्हनि जे लाइ ठाही आहे जेको मुस्तफा जी नाफरमानी कंदो आहे उन्हनि जे लाइ दोज़ख जूं बाहियूं रब फड़काए छॾियूं आहिनि जेके मुस्तफा जी नाफरमानी कंदा आहिनि पोइ हलूमार वारा छा थो चवी मदीने वारे साईं जो फर्मा बरदार थींदे या बेफरमान थींदे केड़ा केड़ा फर्मा बरदार थींदो अल्लाह नबी जा फर्मा बरदार थींदो सच्ची था चओ हिकड़ी फर्मा बरदारी त लाज़मी कयो सोनो नबी फरमाए तो अकीम सलात नमाज कायम कयो नमाज मुसलमान ऐं काफर जे विच में फर्क नमाज जो हे माड़े चो आहे मुसलमान हे मेघवार आहे मुसलमान हे हिंदू आहे मुसलमान फर्क केड़ी शे जो आहे गालायो फर्क केड़ी शे जो आहे साईं फरमाईंदा मन तरक सलात वाहिदतन मुतअम्मिदन फक़द कफर जे हिकड़ी नमाज जानी वाणी छदी वो कुफ्र जी खट में वनी किरी पो जेके मदीने वारे साईं जा आशिक आयो न उहे चओ त इंशाअल्लाह नमाज पढ़बी ऐं जेके मुंहिंजे मुर्शिद पीर दस्तगीर बगदाद वारे जा मुरीद आयो हथड़ो त मुंहिंजे घणो दस्तगीर जा सच्चा मुरीद आयो या नाम गणिया हिकड़ा हिन नाले गणिया फकीर नाले गणिया मुरीद कुट्टी खाए त मजनू ॿिया वरी हिन सिर ॾियण वारा सची सची ॿुधाइजो वलूमार वारा कुट्टी खाए खायो या सिर ॾियण वारा मुझो पीर दस्तगीर तो फरमाए किताब साईं जो अल फतहुर रब्बानी उन्हें में मुझे दस्तगीर मुर्शिद कामिल फरमायो मुझो मुरीद कदे नमाज न छडींदो दस्तगीर जो मुरीद नमाज न छडींदो एकड़ा है शैतान जा मुरीद ॿिया है दस्तगीर जा मुरीद शैतान जा मुरीद नमाज न पढ़ंदा दस्तगीर जा मुरीद नमाज पढ़ंदा हाणे इंसाफ तू कर त कंहिंजो मुरीद थींदे शैतान जो या दस्तगीर जो सच्चा मुरीद वो पंज वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो जे गोठ जी जे पाड़े जी मस्जिद आबाद आयो पाड़ो आबाद हां वदा पंज वक्त नमाज खम्स सलातिन इफ्तरदहुन अल्लाह अलल इबाद पंज नमाज़ूं अल्लाह पंहिंजे बांदनि ते फर्ज़ करे छॾियूं आहिनि मन अताहुन लिबतहिन व अतम रुकूअहुन व खुशूअहुन व खुदूअहुन जेको पंज नमाज़ूं टाइमन सां पढ़े सारे संभाले खुशू खुजू न्याज़ निमड़त सां नमाज पढ़े उन जे लाइ क़यामत जे ॾियारे उथंदो त उन खे जन्नत जो चिठो उन जे हथ में बेइज्जत जो चिठो हथ में हूंदुसि मदीने वारो साईं फरमाए थो मूं मुहम्मद सां गॾिजी जन्नत ॾे हलंदुसि पर जे नमाज जानी वाणी छॾे ॾिनी उनखे दोज़ख जो चिठो मिलंदो फिरौन कारून हामान ऐं उपई बिन खलफ जहिड़नि उमिया बिन खलफ जहिड़नि कटनि काफ़रनि सां गॾु दोज़ख ॾे वेंदो बेनमाज़ी हूंदो दोज़ख जो ॿारन ऐं नमाज़ी हूंदो मदीने वारे साईं सां गॾु जन्नतुल फिरदौस में सुभान अल्लाह बेड़ो बुढ़ड़ीअ जो जान बहतो तारियो मुर्दो चीरो करे तो उठारियो
जो एड़ो कामिल तो कुतबे रब्बानी करे असाते नजर का नूरानी गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी गौसे आजम मुर्शिद जिलानी करे असाते नजर का नूरानी सिलसिलन में तुझो फैज़ जारी बंद तो वठे खल्क सारी एड़ो कामिल तो कुतबे रब्बानी करे असाते नजर का नूरानी गौसे आजम मुर्शिद जिलानी करे साते नजर का नूरानी गाल ॿुधायां जी तकलीफ़ आहे मुझे पीर दस्तगीर पूरी जिंदगी मुबारक कतई बि बेनमाज़ी जी जनाज़े नमाज़ न पढ़ी बेनमाज़ी जी जनाज़े जी नमाज़ पीरन जे पीर दस्तगीर कॾहिं न पढ़ी हाँ वो तो मुरीद केड़ो आई जे मुर्शिद अचे तुझो जनाज़ो रुले पियो मुर्शिद जनाज़ो न पढ़ंदो जे सच्चो मुरीद आई त 5 वक्त नमाज़ पढ़ जे मदीने वारे सां इश्क थई त नमाज़ पढ़ जे करबला जे शहीदन जो इश्क उल्फत थई इमाम हुसैन तलवारन तीरन नेज़न भालन जे विच में भी नमाज़ न छड़ी नमाज़ पढ़ी बेखाई इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार आ कैदी आ जंजीरन में कैद आ पर नमाज़ जो वक्त अचे थो त सज्जाद ज़ैनुल आबिदीन नमाज़ न छड़ी बीबी ज़ैनब नमाज़ न छड़ी मुझे नबी जे घराणे नमाज़ न छड़ी मुझे नबी जे आल बैतन असहाबन नमाज़ न छड़ी त नमाज़ छॾण काफ़रन जो कम आहे नमाज़ पढ़ण मुस्तफा जे आशिकन जो अबू अमर जेरा थे उन्हनि जी ख़िदमत कयो पीउ मां जी नाफ़रमानी न कयो नेक थियो सालिह थियो सच ॻाल्हायो कूड़ न ॻाल्हायो ख़यानत न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी बेहयाई जा कम न कयो सोने नबी जे दर जा सच्चा ग़ुलाम बणिजी वञो हिते बि वाह हुते बि वाह हिकिड़ी दावत ॾियांव जो सुभाणे जुमो नमाज़ करमाबाद में गॾिजी पढ़ंदासीं चो इंशाअल्लाह अल्लाह तौफीक ॾे मां मातली आख़िरी चेड़ो आहे सिंध जो उतो पंधड़ो करे तव्हांजी मोहबत में आयो आहियां सुभाणे इंशाअल्लाह जुमो नमाज़ गॾिजी पढ़ंदासीं मदीने वारे साईं जे मोहबत जूं ॻाल्हियूं बि ॿुधंदासीं अल्लाह करीम असांखे अमल जी तौफीक